रोजानो अल्लाह केतरा दफा रात जो यार जो दीदार कदा हो। इमाम रब्बानी सुहणे जे निहार सफर जो महीनो निस्बत भी इमाम रब्बानी सुहणे जी बाहे। हिकड़ी नंढड़ी गाल कया, इमाम रब्बानी साईं जे मुसल्ले ते नमाज पढ़ण फरमाइंदा होया, सदन जे गुलाम अर्ज कयो किबला मुसल्लो ॾाढो पुराणो थी वयो आ, मुसल्लो गरी वयो आ। ओ मुंहिंजा सुहिणा दिल चवे थी मुसल्ले के तब्दील कया। अल्लाह जे कामिल महबूब फरमायो बचड़ा बस जिंदगी जो साथी आ हलण दे। नेठ सजदा ॾींदे ॾींदे सजदे वारी जा गरी वैया, हेठों जमीन ज़ाहिर पे थे। अर्ज के ओ मुंहिंजा सुहिणा भला एतरी त इजाजत ॾियो त रुगी सजदे वारी जाइ जो टुकड़ो कढी करे इन जगह ते नओ कपड़ो हणी छॾियां। पाण फरमायो बच्चा तोखे इजाजत आ, मुरीद ओहो टुकड़ो कढियो आ, टुकड़ो कढी करे उन जगह ते नओ टुकड़ो हयो अथई। दिल में ख्याल कयई त जंहिं टुकड़े जे मथां मुझे मुर्शिद जिंदगी भर सजदा ॾिना हन, जरा इन जो कमाल भी ॾिसां त इन टुकड़े जो कमाल चाहे। हेॾे होॾे कोन कयई, उन टुकड़े खे बिस्मिल्लाह करे पंहिंजे टोपड़ीअ में सिबंदो आ, नमाज इशा जी पढ़ंदो आ, अञा रात निंड कंदो आ, 25 दफ़ा ताजदारे मदीना जो दीदार कंदो आ। मुसलमान रुगी तू पान खे सुञाण। अञा चई त मथे हला सहाबा जे मंजिल ते हली दंग कया। खालिद बिन वलीद कद जो नंढड़ो आ, खालिद बिन वलीद कद जो नंढड़ो वा, पर जंहिं जंग में जंहिं मैदान में वेंदो आ त कमाल करे ॾेखारींदो आ, तड़प कंदो आ मौला शहीद थिया। मगर कंहिंमें ताक़त न आहे, कंहिंमें माण्हू त तीर बि हणन, तीर वेझो ई कोन अचे, नेज़ा हणन, नेज़ा वेझो ई कोन अचन, माण्हू तलवार हणन, तलवार वेझी कान अचे। खालिद बिन वलीद जाॾे वञे फातिह थींदो मोटंदो अचे। लेकिन कंहिं पुछो त खालिद ॾे खबर तुझो वजन भी हल्को आ, वडो ताकतवर भी नहीं, वडो कदावर भी नहीं, नामियारो को वडो पहलवान भी नहीं, राज कहड़ो आ? यकीनन तुझे न कामयाबी जे पुठियां को राज आ। खालिद बिन वलीद देर कान कई, पंहिंजी टोपी लाहे करे उन में सिपियल रखियल मुझे महबूब मुस्तफा जो वार ॾेखारियो आ। खोलियो दुनिया जी तारीख, खोलियो दुनिया जी तारीख, सहाबा जी तारीख खोलियो। खालिद बिन वलीद फरमायो बी मुझी काई ताकत ना है, मुझो कोई कमाल ना है, ही जेको दिसो था इहो सब मुझे मुस्तफा जे हिक जुल्फ जो कमाल आ। जे महबूब जे जुल्फ में अल्लाह एतरी ताकत रखी आ, बुधा उन मुझे करीम आका जे जात जो कमाल छा हूंदो। पाण खे संभाल, बस रुगी इहो जुमलो थई, पाण खे संभाल। इंसान थी, हैवान न थी, जानवर न थी, पंहिंजे पाण खे साबित कर त मां इंसान हां। इंसान चइबो छा खे आ, सच इहो आ अॻु में इंसान त हुया पर इंसानियत कान हुई। इंसान में इंसानियत तॾहिं आई जॾहिं मदीने जे ताजदार ज़मीन ते कदमड़ा रखिया। सहाबिया मुझे मदीने वारे मीर जो केरा गाला गाला केरा, सहाबिए रसूला हुजूर जे खिदमत में अर्ज तो करे या रसूल अल्लाह, मुझा अबो अम्मा कुर्बान वञन, ओ मुझा महबूबा दौरे जाहिलियत जो बगालियूं मुखा कोन थियूं विसरन। छाजू दौरे जाहिलियत जो बगालियूं न थियूं विसरन। या रसूल अल्लाह हिकड़ी गाल के याद करे खिली खिली खेरो थी पवंदो हां, जॾहिं ॿी ॻाल्हि याद ईंदी आ त रोई रोई बेहोश थी वेंदो हां।
कंहिंजे हुजूर में गाल के चो मदीने जे ताजदार जे दरबार में करीम आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात पुछो ओ अल्लाह जा बाना रोज या गाल थो करी भला अज इहो राज ज़ाहिर कर जेडी मल हुन के त इंतजार हो हुन कहिड़ियूं बगालियूं बयान कयूं तवज्जो कर सहाबी रसूल चवे तो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जदे मुसलमान अञा कोन थियो हुयुस मुस्तफा जो गुलाम कोन थियो हुयुस बुतन जो पूजारी हुयुस बुतन सा प्यार कंदो हुयुस सफर जो इरादो कयम सफर ॾाढो तवील हुयो सालन ते मुहीत हुयो उन सालन जे सफर जी तैयारी कयम सवारी मूं वटि हिकड़ी हुई दिल में ख्याल कयम खाधे पीते जो सामान भी खैणो आ लटा कपड़ा भी खैणा हन जरूरत जो सामान भी खैणो आ पर यार बि गॾु खैणो आ जंहिंजी इबादत करणी आ जंहिंखे सजदा करणा हन हाणे जे पत्थर जो ठहियल पियो वठां त जानवर बार न पियो खणी सघे जेकॾहिं पत्थर जो पियो खणा त जगह पियो वारे दिल में ख्याल कयम मूंखे रुगी इबादत जे लाइ बुतड़ो ई खपे अटो गोहे करे हिकिड़ो हथ जो यार तयार कयम ठाहे ठुके सुकायो नखे रखियम जगह भी थोड़ी पियो वारे गाड़ीअ ते वेही करे उन पंहिंजे सवारी ते वेही करे जेडी मल इबादत जो टाइम थे दर्शनड़ो भी कया पियो दीदार भी कया पियो उन जी इबादत भी कया पियो उन खे राज़ी भी कया पियो हुजूर जे साम्हूं गाल करे रहियो आ या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सफर हलंदो रहियो हिकड़ी घड़ी एड़ी मुझे मथा आई जो मुझो खाधे पीते जो सामान मुकी वयो का भी शय खाइण ला कान बची जॾहिं कुछ भी कोन बचो जंगल जो मैदान हुयो दिल में ख्याल कयम जान खां मथे कुछ भी कोने उन पंहिंजे बुतड़े के कढी चयो मास भला हींअर जेकॾहिं ॾुखे टाइम में कम नहीं दे त पोइ वरी कॾहिं कमी दे या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छो त जान खां मथे कुछ भी न हुयो उन मिट्टी उन अटे जे बुत के कढी करे चयोमास यार यारी त तो सां पक्की आ पर हाणे त सिर थो वञे एतिरो वक्त तोखे पूजा कई थम इबादत कई थम हाणे हली पेट में सुकून कर उन के ट्रोड़े मुंहिंजा महबूब अटो ठाहे मानड़ी खाधम जेडी मल सुबुह जो फिटो कयो मास जेडी मल मूंखे यादि ईंदो आ त खिली खिली खेरो थी पवंदो हाँ त कहिड़ो ना जीव इंसान जंहिंजी पूजा पियो कया खाधुम बुने के पेट में कढियूं बुने के पर मुंहिंजा आका जॾहिं उन दौर जाहिलियत जो हिकिड़ो ज़मानो याद थो अचे या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोई रोई बेहोश थी वेंदो हा महबूब पुछो उहो कहिड़ो आहे अर्ज़ कई महबूबा जॾहिं इन सफ़र ते निकतुम पोयां अल्लाह मूंखे न्याणी ॾिनी छा ॾिनी अल्लाह जे ज़ात मूंखे न्याणी ॾिनी हुन जे माउ खे ख़बर हुई असां वटि न्याणी ऐब हुई उन पंहिंजे न्याणीअ खे मुंहिंजे अचण खां अॻु में मिठड़ियूं मिठड़ियूं ॿोलियूं सेखारियूं सुहिणा सुहिणा लफ़्ज़ सेखारिया हुन जे अंदर में मुंहिंजो प्यार पैदा कयईं हुन जे ॿोलीअ खे मिठड़ो बनायईं छो त माउ हुई उन माउ जे हैसियत में चाहियो पे त मुंहिंजो हलाली मुड़सड़ो जॾहिं अचे त मुंहिंजी न्याणी चुतो ते वांगुरु मिठड़ियूं मिठड़ियूं ॿोलियूं ॿोले मन मुंहिंजो मुड़सु हिन खे ज़बह न करे मन मुंहिंजो मुड़सु हिन खे ज़िंदह जलाए न छॾे मुंहिंजा महबूब आका मां जीअं घर में पहुतसि उहा न्याणी मूंखे भाकुरड़ो पाए मूंखे गलनि ते चुमियूं ॾे हूअ मुंहिंजे करीब अचे मूंखे उन खां नफ़रत पई लॻे न्याणी भी मुझी हुई खून भी मुझो हुयो अबो भी मां हुयो सास या रसूल अल्लाह मगर न्याणी मूंसां प्यार करे मां ठूटियूं हणी नफ़रत कया जेडी मल न्याणी करीब थियो न जे मां खे दड़का ॾिया हिकिड़ो नाग ॼणियो थई वरी कहिड़ियूं पिरोलियूं पढ़ायूं थई मुंहिंजा महबूब ईअं ज़िंदगी जो हिस्सो गुज़रंदो रहियो न्याणीअ जो प्यार वधंदो रहियो मूंखां बर्दाश्त न थियो दोस्त ताना
ॾींदा मेणा ॾींदा त धीउ वारो थियो आहे। हिकिड़े ॾींहुं मुंहिंजी घरवारी काॾे कम सां गे वई, न्याणीअ खे तयार कयो, बचड़ी हल त हलो तोखे बाज़ार घुमाए थो अचां। या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन न्याणीअ खे पाण सां गॾु खयमि, सॼी वाट कचहरियूं कंदो पियो अचां। जॾहिं मैदान में अहिड़े में पहुतुसि जिथे कोई बि न हुयो, मुंहिंजा महबूब आका मां खॾड़ी खोटण शुरू कई। मुंहिंजी न्याणी हर हर मूं निहारे पाणीअ जो ढुकड़ो कढी ॾे, बाबा जानी पाणी पी तोखे पघर निकतो आ। या रसूल अल्लाह हो मूंखे पाणी ॾे, पाणी पियां बि सही, पर गुस्से में उनखे वरी उछलाए गिलास हणा। मां कोडर वहाए थकजी पवां, ॿाहिरि निकिरां त न्याणी मुंहिंजो पघरड़ो उघे। मुंहिंजा महबूब हूअ प्यार करे, मां नफ़रत कयां। बिल आख़िर खॾ खणी तयार कयमि, ॿाहिरि निकतुसि त मुंहिंजी नंढड़ी मुंहिंजा गल उघण लॻी, मुंहिंजी मिठड़ी उघण लॻी, मुंहिंजे पेरनि खे पंहिंजे मुंहं सां चुमण लॻी। महबूब पोइ बि मूंखे अहसास न थियो। उन न्याणीअ खे खणी करे उन खॾ में उछलायुमि। जेॾी महिल उछलायुमि त निहारे चवे थी, ओ मुंहिंजा दिलबर बाबा, ओ मुंहिंजा सुहिणा बाबा, छा मां तुंहिंजी न्याणी न आहियां? न्याणी त आहीं बाबा, पोइ मूंखे खॾ में छो उछलायो अथई? मां त तोसां प्यार थी कयां, मां त सालनि खां तोखे यादि पई कयां, मां त सालनि खां तुंहिंजे लाइ सिक में पई सिकां। बाबा तो त शहर जो वाइदो कयो, अॼु मूंखे तूं खॾ में छो थो उछलाए? या रसूल अल्लाह मूंखे कोई एहसास न पियो थिए। उन न्याणी ज़िंदह जे मथा मिट्टी विझण शुरू कयमि। जॾहिं न्याणी अधु मिट्टीअ में बंदि थी वई, रोई करे थी चवे, ओ मुंहिंजा जानी बाबा, मूंखे त पूरी थो, पर वापसीअ में पंहिंजो ख्याल कजां, को किथे कंडो वग़ैरह न लॻई। ओ मुंहिंजा सुहिणा करीम आका, जॾहिं न्याणी उहे ॿोलड़ियूं पई बोले, मां अंधो हुयुसि, एहसास न हुयो। जेॾी महिल न्याणीअ खे मुठीअ ताईं पूरियुमि, हुन जा आख़िरी पसाह निहारे चई, बाबा मुंहिंजे अमड़ जी पार त हुजई। या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेॾी महिल न्याणीअ जा उहे जुमलन बि मूं ते एहसास न कयो, क़दुरु कोन थियो। पंहिंजे न्याणीअ खे दफ़न करे ख़ुशि थी मोटी आयुसि, दोस्तनि खां मुबारकूं वसूल कयमि। अॼु पंहिंजी न्याणीअ खे दफ़न करे आयो आहियां। या रसूल अल्लाह जॾहिं तो महबूब जे कदमनि में आयो हां ऐं कलमो पढ़ियो तम त मूंखे उन न्याणीअ जी हिकिड़ी हिकिड़ी दाह दिया। इंसान त हुयो, बचड़ो पंहिंजो हुयोसि, धीउ पंहिंजी हुयसि, मगर उन में इंसानियत कान हुई। अॼु जॾहिं मदीने वारे मीर जो गुलाम थियो आहे, उन में एतिरी त इंसानियत अचे वई आहे जो उन न्याणीअ खे यादि करे ज़ारो कतार रोई रहियो आहे। उन मुंहिंजे करीम आका जा गुलाम गौर वारे मीर अलैहिस्सलातु वस्सलाम, अल्लाह पंहिंजे ज़ात खे, अल्लाह के राज़न के सूरत इंसानी में ज़ाहिर फरमायो आहे। इन इंसान ज़ात जो कदर कर, इन इंसान सां प्यार कर, छो त तुंहिंजो असांजो महबूब रब जो महबूब बि आयो आहे त इन सूरत इंसानीअ में आयो आहे। इन इंसान जो कदर कर, इन इंसान सां प्यार कर, इन इंसान जो एहसास कर। तू फर्श वारन जो कदर कर, अर्श वारो तुझो कदर कीअं थो करे? ओ मुसलमान, ओ मुसलमान, हज़ारे वजीफा पढ़ण वारा, हज़ारे इबादतूं करण वारा, कंहिं इंसान जे दिल खे बि कॾहिं पढ़ी ॾिस, कॾहिं कंहिं इंसान जे दर्द खे भी समझी ॾिस, कॾहिं कंहिं इंसान जे मुश्किलात मजबूरीअ खे पढ़ी ॾिस, उन जे मजबूरीअ, उन जे तकलीफ़ुनि खे ॾिसी करे, पाण खे तकलीफ़ में विझी करे उन जे तकलीफ़ खे हिकु दफ़ो दूर करे ॾिस त ख़बर पवई त मदीने जो मीर कीअं दीदार कराईंदो आहे। जेकॾहिं चाही थो त मुंहिंजो ख़ुदा मूंसां राज़ी थिए, चाही थो त मदीने जो ताजदार मूंसां राज़ी थिए, त इंसान ज़ात जी ख़िदमत कर,
इंसान ज़ात सां प्यार कर, इंसान ज़ात जे दुख सुख के पंहिंजो दुख सुख समझो। इंशाअल्लाह ताला मुझो महबूब मदीने जो ताजदार भी तोखे दीदार कराइंदो तो मुझो खुदा भी तो सां प्यार कंदो। जेकर इं न कंदे ते जवानी 2.5 ॾींहं थई, इहा ताकत 2.5 ॾींहं थई, इहो हुस्न तुंहिंजो 2.5 ॾींहं जन ते तोखे बावरा उजड़ गए वो बाग जिनके लाख माली थे। अरे सिकंदर जब दुनिया से गया दोनों हाथ खाली थे। त मुझा दोस्त अजीज अचो तमाम मदीने जे साईं जे दरबार में तवा के वठियल अर्ज पे कयम। अल्लाह ताला इंसान बनाया, उन्हनि सभिनी इंसाननि मां अंबिया के अल्लाह इज्जत वारो बनायो। तमाम अंबिया मां मुझे करीम रब मुझे मदीने जे मीर के इमामुल अंबिया बनायो आ। तुझे रुख पाक जा कसम मौला खया, तुझे रुख पाक जा कसम मौला खया, तुझी महबूब सारा यला सिफात आ। वद्दुहा जे अंदर समूरो आ जिक्र, वद्दुहा जे अंदर समूरो आ जिक्र, तुझे जुल्फने जी कई कुरआन मेरा बात आ। तुझे रुख पाक जा घणियूं नातूं नथो पढ़ा, घणई फ़कीर तव्हांखे ॿुधायूं आहिनि। दिलि चवे थी कुझु ॻाल्हियूं ॿुधायां, लेकिन क़ुरान करीम जे आयत खे त खोलिया जेका पढ़ी थम। हिकु दफ़ो दुरूद पढ़ सल्लल्लाहु। रब कुरान में छा थो फरमाए? अल्लाह फरमायो या बनी आदम, ओ आदम जी औलाद। अल्लाह फरमायो आदम जी औलाद, सिंधी खे न, मुहाजर खे न, पंजाबी पठान करे न, मशरक वारो न, मगरब वारो न, शुमाल जुनूब वारो न, कायनात जे अंदर जेको भी इंसान आ मुझे रब फरमायो या बनी आदम, ओ आदम जी औलाद, अल्लाह तअबुदु शैतान, खबरदार थी जा शैतान जी ताबेदारी न कजा। अल्लाह छा फरमायो छा कजा? खबरदार थी जा शैतान जी ताबेदारी न कजा। इन्नहु लकुम अदुव्वुम मुबीन, मां रब तोखे ॿुधायां थो इहो शैतान तुंहिंजो खुलियल दुश्मन आ, लिकल दुश्मन ना है, यो शैतान तुझो खुलियल दुश्मन आ। इन शैतान जी ताबेदारी न कजा। अल्लाह फरमायो शैतान जी ताबेदारी न कजा। मुझा दोस्त अजीज तोखे उन जगह ते पहुंचाया, यूं टन ॾेई फेराया। अल्लाह चवे तो शैतान जी ताबेदारी न कजा। कीअं न कजा? शैतान मुवहिद पक्को हुयो। गाला गाला शैतान गाला है ना, शैतान तौहीद जो कायल पक्को हुयो। 6 करोड़ साल अल्लाह जे इबादत में गुजारी।
घना साल गला 6 करोड़ साल अल्लाह फरमाए तो मुझी इबादत कई जन्नत में भी आले नाल हो जेडी मल वणेस अचे जेडी मल वणेस वने जन्नत जे खजानन जो खजान ची भी चंगो टाइम रहियो आ पर अल्लाह चे तो खबरदार थी जा इन भाड़े जी ताबेदारी न कजा ओ मुझा मौला जे 6 करोड़ साल तुझी इबादत कईया तो सा प्यार कयो आ तुझी हमदो सना कईया जेको जन्नत में रहियो आ मौला उन जी चवी तो ताबेदारी न कजा उन जे नाले चवी तो त खुलियल दुश्मना तुझो मौला तुझो जेको आशिका वो मुझो खुलियल दुश्मन किया अल्लाह फरमाए तो इहाई त गाला ओ मुझा बना याद रखी छरजा मां त खालिक मालिक हां पर मां अल्लाह जह महबूब जे करे कायनात बनाईया जह महबूब जे करे कायनात बनाईया जेको उन सा न ठहंदो आ मां अल्लाह कदे भी उन सा को न ठहंदो आ भले 6 करोड़ साल इबादत करे भले जन्नत में हुजे तहज्जुद गुजार हुजे इशराक पढ़न वारो हुजे अवाबीन पढ़न वारो हुजे कुछ भी हुजे लेकिन मुझा दोस्त अजीज मुझे बेनियाज रब फरमायो शैतान जी ताबेदारी न कजा यानी अल्लाह फरमाए तो कदे भी मुझे सुने नबी जी बेअदबी न कजा मुझे सुने नबी सा प्यार कजा मुझे सुने नबी जी बेअदबी न कजा मुझे सुने नबी जे अजमत जो इनकार न कजा पांजे इबादतुन ते नाज न कजा पांजे खैर खैरातुन ते नाज न कजा जे कदे खैर खैरातुन ते नाज कये जे कदे इबादतुन ते नाज कये त पो शैतान जे उन अंजाम के न भूलज जा त जे 6 करोड़ साल इबादत कई पर मुझे सुने नबी जो एहतराम न कये त मां अल्लाह 6 करोड़ साल जी इबादत उन जे बूथ ते हणी जन्नत माई कढी छडियो आ गौर तलब न को जन्नत में अचे भी जन्नत में वने भी जन्नत में रहे भी आबिद भी आ 6 करोड़ साल इबादत भी कई हिकड़ो दफो रुगी अल्लाह जे नबी जे तज़ीम जो इनकार कई त जेको जन्नत में रहंदड़ो तंखे रब चयो निकिर कढी छडीस बाहर पो जेको वेठो ही बाहर आ ओहो जे अज़मत नबी जो इनकार करे त जन्नत जे वेझो वनी सके तो सोचे पो जवाब दे हाने इन गाल करण जो मकसद छा उन सा दुश्मनी पालना न उनके एहसास ॾियारणा ओ मुसलमान इबादतुन ते नाज करण वारा इबादतुन ते नाज करण वारा इबादतूं तॾहिं कम जूं थींदियूं हने जॾहिं दिल मुझे महबूब मुस्तफा जे खिदमत में हाज़िर करे छॾबी आ अल्लाह ताला फरमायो शैतान जो चयो न वठजो यानी सोने नबी जे अजमत जो इनकार अजमत जो इनकार न कजो अॻियां रब छा थो चवे व अनिबुदूनी मुझो बानो थी रह जा मुझो इबादत गुजार थी रह जा मुझो थी रह जा ओ मुझा मौला मां तुझो थी रहा रब चवे तो हाज़ा सिरातुम मुस्तकीम या सिधी वाट थई मौला कीअं थी रहा रब चवे तो निहार जा मां जॾहिं पंहिंजे नबीअ खे उन जे अमड़ जे रुगी जिस्म में पहुचाईंदो हा त आसमान जे मलाइकन के जमीन जे जबलन के हुक्म कदो हा त आमिना कदम रखंदी वने त सलाम करे पो अगते वधण दिजो से अल्लाह चवे तो मुझो थी वन जा यानी जी मां पांजे महबूब सा प्यार थो कया ये तू भी प्यार कजा शैतान जो न थी जा मता अजमत नबी जो इनकार करी अल्लाह फरमाए तो मां अल्लाह छा छा न कयो आ पांजे महबूब जे ला हिकड़ी झलक रुगी तोखे बुधाया 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 एतरो तो बुधो थई त सहाबी
जेके मुझे करीम आका जाहन उन्हनि जहिड़ो दुनिया में कोई ॻाल्हि कोई हलो सहाबी बनिया छा जे करे रोज़न जे करे जवाब न नमाज़ुन जे करे जवाब ॻाल्हाईंदो अचे जवाब न हज जे करे जवाब न रोज़न जे करे बि न नमाज़ जे करे बि न हज जे करे बि न सहाबी बनिया छो दीदारे यार जे ठीक है दीदारे यार जे करे लेकिन ते गौर तलब नुक्तो बयान कया दीदारे यार जे करे त लखे सहाबी बनिया दीदारे यार जे करे लखे सहाबी बनिया पर उन्हनि लखन मां के मोतीअ जा दाणा भी बनिया दीदारे यार लखन कयो लखे सहाबी बनिया उन्हनि जहिड़ो दुनिया में ॿियो को थी न थो सघे करोड़े वली गौस कुतुब अबदाल गॾजल कंहिं बि सहाबी जहिड़ो नथो थी सघे लेकिन उन लखनि सहाबिन मां के मोतीअ जा दाणा भी बनिया कीअं बनिया थोड़ो अर्ज कंदो हला थोड़ो ॿुधाईंदो हला अबू बकर सिद्दीक कीअं बनियो अबू बकर सिद्दीक कीअं बनियो चो मुझे महबूब मुस्तफा जे मेराज जी तस्दीक करे अबू बकर मां सिद्दीक अकबर बणजी वियो भला उमर फारूक कीअं बणियो ॿुधंदा त आहियो त फारूक आज़म लेकिन बणियो कीअं ओ मुसलमान उमर फारूक कीअं बणियो फर्क करण वारो कीअं बणियो गौर कजा मुंहिंजा दोस्त गौर कजा जॾहिं हिकिड़ो यहूदी ऐं मुसलमान पाणीअ तूं झेड़ो थी पियो छा तूं झेड़ो थियो पाणीअ तूं झेड़ो थी पियो मुसलमान चवे मुंहिंजो पाणी यहूदी चवे मुंहिंजो पाणी ॻाल्हि ॿुधल ते खुटाए अचां सिधो दरबारे मुस्तफा में आया मदीने जे साईं फरमायो ज़मीन कंहिंजी आहे मुंड में यहूदी चयो मुंहिंजी हुज़ूर फरमायो पाणी बि तुंहिंजो हलो फ़ैसिलो थी वियो उन टाइम में दीदार करण जे बावजूद भी अहिड़ा माण्हू मौजूद हुया जो दिल में ख्याल कयईं त हुज़ूर रहमत लिल आलमीन पंहिंजे रहमत जो इज़हार कयो थई हुज़ूर जे हूंदे फ़ैसिलो सहाबीअ ॾे खणी आयो आहे हुज़ूर जे हूंदे जुमले ते जोर थो ॾियां तू गौर कर हुज़ूर जे हूंदे फ़ैसिलो सहाबीअ ॾे खणी आयो आहे हुज़ूर मौजूद आहे फ़ैसिलो सहाबीअ ॾे खणी आयो आहे हाणे उन सहाबीअ जो फ़ैसिलो निहार जेॾी महिल अमीर उमर वटि पहुतो अचे पंहिंजो किस्सो बयान कयईं यहूदी ख़ामोश छो त सचो माण्हू सब्र खां कमु वठंदो आहे भले केरु बि छो न हुजे जेॾी महिल मुसलमान पंहिंजो मुंहिंजा दोस्त केस पेश कयो उमर फारूक पुछो उमर बिन ख़ताब पुछो दे ख़बर यहूदी हे ॻाल्हि कीअं चवे थो ॻाल्हि जेका बि न कई आहे उहा ॻाल्हि पंहिंजी जॻह ते पर इन जो फ़ैसिलो तव्हांजे सुहिणे नबीअ करे छॾियो आहे यहूदी थो चवे गौर त कर न केर थो चवे यहूदी थो चवे इहो फ़ैसिलो तव्हांजे सुहिणे नबीअ करे छॾियो आहे उमर फारूक मुसलमान ॾे निहारे पुछो ॾे ख़बर यहूदी सच थो चवे चईं सच थो चवे चईं फ़ैसिलो मुंहिंजे महबूब रहमत लिल आलमीन कयो आहे जिसे महबूब कयो आहे पोइ मां उमर फारूक ॾे मां उमर ॾे छो खणी आयो हई मिठड़ा इन करे जो महबूब रहमत लिल आलमीन हन सभिनी जे मथां रहम करण वारा हन पर सुहिणा उमर तूं त हिन काफ़रनि खे चङी तरह सुञाणी थो न मूंखे ख़बर आहे त तूं हिन खे ज़रूर कुझु न कुझु फ़ैसिले में कंदे ज़ाहिर कंदे सुहिणे उमर फारूक जे नाम तां क़ुर्बान वञा फरमायो सच थो चवी तरस तमा तो के फर्क करे ॾेखारिया उथियो वा तलवार खईया जीअं मुसलमान वेठो आ ज़ोर सां तलवार हणी मुसलमान जी धड़ खां सिसी उमर फारूक धार करे छॾी आ
जी जो गाल खुली वई जेको कत्ल थी वयो उन जा माइट रड़ियूं कंदाया या रसूल अल्लाह उमर जुल्म करे छड़ियो उमर असांजो कातिल असां के उन का खून बहावती दिनी वने मुझे महबूब मुस्तफा वट दाही भी आया उमर भी आयो ऐं रब जे तरफ का जिब्राइल भी आयो ओ मुझा मुस्तफा उमर कातिल ना है उमर फारूक उन फर्क करे ॾेखारियो दुनिया ताईं कायम रहंदो इन जो मिसाल त जेको मुझे मुस्तफा जे हूंदे उन जे गुलाम जे ॻाल्हि खे अहमियत ॾींदो आ उमर जो उन जे लाइ फ़ैसिलो उन जो दुनिया ते जीअण ख़त्म करणु हूंदो आ बेनियाज रब कुरान करीम जी आयत नाज़िल फरमाए फला व रब्बिक ला युमिनून मुझा महबूब तुझे रब जो कसम कहजे रब जो कसम तुझे रब जो कसम ला युमिनून हत्ता युहक्किमूक मुझा मुस्तफा तुझे रब जो कसम तेस ताईं मोमिन नथो थी सके जेस ताईं मुझा मुस्तफा तो के पांजो बादशाह तस्लीम नथो करे अल्लाह जे कुरान करीम गवाही दिनी उमर फारूक इन करे थियो जो मुझे मुस्तफा जे ला ज़रे जे बराबर भी अंदर में खोट रखण वारे जो सिर कलम करण वारो उमर फारूक बन्यो उस्मान गनी छो बन्यो कीअं बन्यो जेको आयो हुजूर जे कदमन ते कुर्बान जेको अचे हुजूर जे कदमन ते कुर्बान मुस्तफा फरमायो उस्मान तू कदे खुट दई कोन गनी सुनो अली करमुल्लाह वजहुल करीम कीअं बन्यो अजीजा ने मल जॾहिं काबे जे अंदर मुझे दिलबर अली जी विलादत थिया अखिड़ियूं नथो खोले काबे दे नथो निहारे दुनिया दीवानी काबे जे गिलाफ ॾिसण लाइ जेको हज उमरे ते वञे 1.5 लाख 2 लाख ख़र्च करे हिक ॿिए खे ॻाल्हि ॿुध काबे ते न नज़र पवी अखि छिंबिजा न छो त काबे जे गिलाफ ते निगाह पवंदी आ जेका बानो दुआ घुरंदो आ रब कबूल कंदो आ ओ काबे जे गिलाफ ते निगाह विझी दुआ कबूल कराइण वारा मुझो अली त काबे जे भी अंदर आयो आ इते बिहारे हिकड़ी गाल चवा काबो कहजो घर आ गाला गाला काबो कहजो घर आ पांजे घर के केर सुणो कंदो आ या पलीत कंदो आ जवाब दे गाला गाला तो सही दुनिया जे हर माण्हू जी तमन्ना हूंदी आ पांजे घर में ओहो गुलदस्तो आणिया जेको कंहिंजे भी घर में मौजूद न हुजे हर माण्हू चाहींदो आ पांजे घर के सुहिणो बनाया मगर अहिड़ी घर में शइ आणिया जेका कंहिंजे घर में मौजूद न हुजे मुझे करीम रब पांजे कुदरत सां पांजे हुकुम सां मुझे महबूब मुस्तफा जे लाडले भा सुने अलीउल मुर्तजा के विलादत जो मौक़ो सआदत मंदी बख्शिया काबे जे अंदर मगर अली चवे तो काबा तो के सलामा पर अखियों तोड़े निहारे को न खोली दुस्मा अली हा मां चाया अली काबे के चतो तोड़े निहारे अखियों कोन खोली दुस चो त मां काबे जे भी काबे दे निहारे अखियों खोली दुस उन सोने शेरे खुदा गाल के तवील न तो वठी वञा मौजू ते मोटण तो चाया उन शेरे खुदा जी विलादत काबे में दुनिया जे तारीख मां का हिकड़ी सिट केर ॾेखारे त उन खां पो काबे के कहीं धोतो हुजे हिकड़ी सिट ॾेखारियो जवाबात कान्हे छो कोन धोतो वयो पलीत थियो ई कोन त धोपे छाजे जॾहिं पलीत थियो ई कोन त धोपे छाजे ला पर इए चो भला हिकड़ो हो मुखे ॾेखारियो जेको काबे ॾे मोहड़ करे नमाज न पढ़े को हिकड़ो त ॾेखारियो चो तो काबे ॾे मोहड़
करे निमाज पढ़े चो त अल्लाह जी रज़ा इन में आ, मुझे मुस्तफ़ा जी रज़ा भी इन में आ। अज़ीज़ा ने मन बस मां घणो तवील न थो वञा, एतिरो चवण पे चाहे मुझे डी मल मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अलीअ जे अमड़ जो नाले चो छा, चो फातिमा बिनत असद नालो छा आहे, नालो चाहे फातिमा बिनत असद घर में पहुती आ, पाड़े जुमायूं मुबारकूं घर वारा मुबारकूं, मुबारक थे पुट जावा, चवे थी पुट त जावा पर दुखो त अखिन खां ना बीना, हिकिड़ो ॾींहुं ॿियो ॾींहुं वग़ैरह वग़ैरह टाइम गुज़रियो, जेतिरो गुज़रियो जीअं गुज़रियो, ताजदारे मदीना आयो, चाची तोखे मुबारक आ मुंहिंजो भाइड़ो त मूंखे ॾे, अखिन में लुड़क लड़ी आया, छो त उहा फातिमा बिनत असद आ, उहो सोणो अबू तालिब आ, जेॾी महिल मानीअ जो दस्तरखान लॻंदो आ, सभई बचड़ा कसीर बचड़ा अबू तालिब के सभई अचे वेहंदा हन, जेसिताईं मुंहिंजो मुस्तफ़ा न ईंदो आ तेसी बचन खे मानी खाइण कोन ॾींदो आ। फातिमा बिनत असद चवंदी आ बच्चा खबरदार थियो, तेसी मानीअ में हथ विझणाणो न आहे, तेसिताईं मानीअ जी शुरूआत करणी न आहे जेसिताईं खाराइण वारो पाण न अचे। शेरे खुदा मुझा दोस्त फातिमा बिनत असद सुनो अबू तालिब इंतजार कंदा हन, मदीने जो ताजदार ईंदो आ, अज मुझो मदीने जो ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निहारे चवे तो चाची मुझो भाइड़ो त मूंखे ॾे, अखिन में लुड़क लड़ी आया, मुझे मुस्तफ़ा जे चाची रोई छो थी, बचड़ा इन करे थी रोआ तुझो भाइड़ो रब ॾिनो त सुहिणो आ पर अखिन खां ना बीना, चाची हेॾे त कर हेदे तकर महबूब रहमतल लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सोने अली ला हथड़ा हीअं कया कहें कया गाला गाला कहें कया, ताजदारे मदीना हथ हीअं कया, अली आयो कद हीअं कयो काबो आयो, शेरे खुदा के मुझे महबूब मुस्तफ़ा जे हथड़न में जय जो फातिमा बिनत असद दिनो, महबूब हथड़न के हीअं कयो त मुझे अलीअ मुरकण शुरू कयो, शेरे खुदा निहारे मुरकण शुरू कयो, मुझे मुस्तफ़ा करीम मुरकण शुरू कयो, चाची कीअं थी चवी त मुझो अदो ना बीना है त निहारे भी रहियो वा मुर्गी भी रहियो वा, मां थी चवे बचड़ा छा थो चवी, मां अमड़ अमड़ा यकदम अचे जो ॾिसे त मुझो सोणो अलीअ जो अमड़ दे बि निहारे चवे थो मां त तूं आ पर आयो हिन यार जे करे हाँ। अज़ीज़न मल मुझे महबूब मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा परवाना हिकड़े मिंट ला जवाब दे, कायनात जी का तारीख तरदीद करे चो न ॿुधा त अलीअ जूं अखियूं बंद करण वारो केरा, चो अल्लाह जवाब दे केरा, चो अल्लाह सुणे अलीअ जूं अखियूं खोलण वारो केरा, चो अल्लाह काबे में विलादत कराइण वारो केरा, चो अल्लाह अञा मुझे मुस्तफ़ा ऐलान नबूवत कोन कयो आ, चो उन मासूम खां ऐलान कराइण वारो केरा, मुझे करीम आका जे ऐलान नबूवत खां अग में मुझो रब इंतजाम कीअं पियो करे, अली मुझे मुस्तफ़ा जे चेहरे दे निहारे अखियूं खोलींदो आ, करमुल्लाह वजहुल करीम जो लक़ब माणींदो आ। पाक पैगंबर अलैहिस्सलाम दुरूद पढ़ मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम, टाइम में सनाला तुझो पूरो थियो, टाइम 10:30 पहिरीं 10 हुयो, 8 न खां 10 वरी नमाज जे करे 8:30 खां 10:30 भी थी विया हन, सनाला जो टाइम पूरो आ, पर हे आहे महबूब जो नात खान, वरी आलम दीन के भी 10 मिनट मूं ॾिना, हाणे इन करे 10 मिनट सनाला जा खणी था कयूं, अध कलाक तव्हांखे ॿियो बि ॾियां थो, छो त मूंखे पंहिंजे आका जो अञा खोले शान बयान कयां। दुरूद पढ़ मुझे महबूब, ओ मुसलमान भागौर कर
अर्ज पे कयम तो असा कुछ कोन कयो। अल्लाह फरमायो व अनिबुदूनी। इन आयत जे हिस्से ते पियो ॻाल्हायां छो त पहिरीं आयत ते ॻाल्हाए चुकुसि या बनी आदम अल्लाह तअबुदु शैतान, शैतान जो पीछो न कजां, उन जी ताबेदारी न कजां। इन्नहु लकुम अदुव्वुम मुबीन, उहो तुंहिंजो खुलियल दुश्मन आहे। मौला छा न कयां? रब चयो शैतान नबीअ सां कॾहिं कोन ठहियो आहे, तूं ईअं न कजां। व अनिबुदूनी, मुझो मानो थी रह जा, मुझो थी रह जा। हाजा सिरातुम मुस्तकीम, या तुझे ला सिधी वाटा। मौला कीअं थी रहा? रब चयो निहार तारीख़ के पढ़ जा, मां रब जो कुरान भी पढ़ जा। अञा मुझो मुस्तफ़ा ऐलान नुबुवत जो कोन ऐलान कंदो आ, मां पंहिंजे महबूब के अॻे ई कायनात में मशहूर करे छॾींदो हा। मुझा मौला मां छा कयां? रब चवे तो तूं भी सनाउल्लाह मगज़ीअ जे ॻोठ वारनि वांगुरु कजां। अञा रबीउल अव्वल जो चंड भी न बीहे, 15 ॾींहं अॻु में आमद मुस्तफ़ा जो जलसो करे छॾजा। अज़ीज़ाने मन व अनिबुदूनी, हज़रत सुहिणो अबू तालिब मुझे मुस्तफ़ा करीम जो चाचो केर गाला गाला केर अञा चुप हाँ। कुछ टाइम रबियुल अव्वल में इंशाअल्लाह खुलंदुसि, कुरान करीम जे आयतों तो के पढ़ी ॿुधाईंदुसि, पोइ सुहिणे अबू तालिब ला खुद फ़ैसिलो कजां। जिंदगी रही त मालिकन चवरायो त अञा सब्र में हो, लेकिन मुसलमान गौर कर। अबू तालिब सुहिणो शाम जे तरफ वापार जे ला तैयार थियो आ, काफिलो सजो तैयार थियो आ। मुझो मदीने जो ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अबू तालिब जे किफालत में मौजूद आ। मदीने जे साईं फरमायो चाचा काॾे था वञो? बच्चा मोहम्मद वञूं था शाम जे तरफ वापार ला। चाचा मांखे भी वठी हलो। बच्चा तू उम्र जो नंढड़ो आ, काफिले में मुश्किल घड़ियों ईंदियूं हन, कदें तकलीफ़ ईंदी आ, कदें मुश्किलातूं ईंदियूं हन, मतां तोखां बर्दाश्त न थियन। मुर्की चवे तो चाचा जे कदें वठी हलंदऊ त इहा मूं में ताक़त भी थींदी, जेको करे ॾेखारींदुसि इहा भी ख़बर पवंदी। निहारे तो समझे तो मुर्के तो त बचड़ो चए छा थो? गाल खुटाया छो त अध कलाक में घणियों कुछ गालियों बुधाइण तो चाहियां, वरना इते अध कलाक पूरो करे छड़िया। मुझा दोस्त अजीज काफिलो तैयार थियो आ, मुझो मदीने जो यार भी तैयार थियो आ। अञा नंढड़ी उम्र आ, अञा 12 जो ज़मानो आ। ताजदारे मदीना जे शान के मुझो मौला बुलंदो बाला कीअं करे रहियो आ। मदीने जो ताजदार काफिले में मौजूद आ, अबू तालिब भी काफिले में मौजूद आ। मुझा दोस्त काफिलो हलंदे हलंदे कंहिं जगह ते लंगर अंदाज थियण जो इरादो कंदो आ। काफिलो मुझा दोस्त उते लंगर अंदाज थियण जे ला पंहिंजे पंहिंजे सुवारन ता लहंदो आ। हिकु ईसाई राहिब जो वॾो चर्चा जंहिंमें ईसाई राहिब मौजूद आ। उनखे खुदा मज़ो त ॾिस न, उनखे अंदर गर्मी थी लगे, घुट थी लगे, दिल में ख्याल तो करे भला थोड़ी खिड़की खोलिया मन का हवाए चे। हिन खिड़की खोली निगाह मुस्तफा ते पइजी वई। जुल्फे देखी है के नजरों ने अदा देखी है, जुल्फे देखी है के नजरों ने घटा देखी है। अरे लुट गया जिसने, लुट गया जिसने मेरे आका की अदा देखी है। अपने चेहरे को छुपाना न मेरे आका, अपने चेहरे को छुपाना न मेरे
आका, बहुत मुद्दत से मरीजों ने शिफा देखी है, बहुत मुद्दत से मरीजों ने शिफा देखी है। अरे लुट गया जिसने मेरे आका की अदा देखी है। मुझो मदीने जो ताजदार जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नंढड़ो बारड़ो आ, रब जो प्यारड़ो आ। ताजदार मदीना जे पाक चेहरे ते जिए जो चर्च में रहंदड़ ईसाई राहिब जी नजर पई, जिए जो नजर पई ची बचड़ो उठते कनेक्शन अर्श सां मिलियो पयो आ। गौर सा निहारी, हवा विसरी वई, गर्मी विसरी वई, चंगी तरह निहारण लगो। चई त जेको कुछ पढ़ियो थम उन मुताबिक ही त उहो ई आ जंहिं जे लाइ मुंहिंजे रब काइनात खे बनायो आ। हाणे आज़माइण पियो चाहे, गौर कजा, आज़माइण पियो चाहे, दुनिया के ॿुधाइण पियो चाहे, अकुल चयो त आज़माइण पियो चाहे, इश्क चयो त माण्हुनि खे ॿुधाइण पियो चाहे। ईसाई चर्च जो वॾो अॻवान राहिबा चवे थो जल्द कयो, इन काफ़िले ला मानी तयार कयो, देगियूं ॻाल्हा देगियूं तयार कयो। जवाब मिली वियो, जिथे मुझे मुस्तफा जी निगाह पवंदी आ उते देगियूं तयार थींदियूं आहिनि। जिते मुझे महबूब जे शफ़क़त ऐं रहमत जे निगाह जो नुज़ूल थींदो आ, इश्क वारा उते देगियूं तयार कंदा आहिनि। ईसाई राहिबा चर्च जो मालिका यकदम मानियूं तयार थो कराए, काफ़िलो पंहिंजे ख़याल सां वेठो आ। जेॾी महिल हिन मानियूं धानियूं तयार कराए छॾियूं, ऐलान कराई इन काफ़िले वारनि खे चओ मुंहिंजी दावत खाई पोवींदा, अगु में न वींदा। छो त ईसाई वॾो चर्च जो राहिबा ऐलान थी वियो, माण्हुनि ॾिठो जो काफ़िले जो दावत करे रहियो आहे, यकीनन का न का ॻाल्हि आहे। जेॾी महिल काफ़िले वारनि खे दावत जो सॾड़ो थियो आहे, सभई आया। मुंहिंजे मुस्तफ़ा फरमायो चाचा मां हिते ई उठन वटि थो वेहा। सभई वया, मदीने जे मीर फरमायो चाचा तव्हां वञी मानड़ी खाई अचो, मां हिते उठड़न वटी वेठो हाँ। ॿुधाइण पियो चाहे त ख़बर पए त तव्हांजे उठड़न ते केरा तव्हांजो भाइटियो आहे या काइनात रब जंहिंजे करे बनाई आहे उहो महबूबा। ठीक आ बचड़ा तू भले वेही रह, मदीने जो साईं वेठो आ। जेडी मल राहिब सभिनी के घुरायो, सभई मानीअ ते वेठा। राहिब खिड़की जो खोली, हे त सभई हो नूर काॾे वियो। ऐलान कराई खबरदार थी जो, ये मानी न खाइजो। जॾहिं मनो थी वे, सभिनी जा ख़याल सभिनी जूं सोचूं उन ऐलान करण वारे जे तरफ़ थी विया। ऐलान थियो त चर्च जो जेको साहबा राहिबा ऐलान कयो थे जंहिं तव्हांजी दावत कई आ, इएं केरु मानी न खाए जेसि ताईं मां न अचां। जेॾी महिल राहिब आयो, सभिनी ॾे नहारे चयईं हुयो अचण वारो। राहिब चयईं काॾे वियो साहब? मां त हिन चर्च जो राहिब, काॾे वियो हिन काइनात जो साहब? त सभई निहारीनि पिया, कंहिंजो थो पुछी? मुंहिंजो मुस्तफ़ा उठड़न जे विच में उते वेही रहियो, महबूब वेही रहियो। राहिब पुछे कॾे निहारे, हो साहब काॾे वियो? कहिड़ो साहब? चई उहो साहब जेको वेठो त उठ ते हुयो, पर उन जे चेहरे जो कनेक्शन अर्शे मुअल्ला जे नूर सां गंढियो पियो हुयो।
हिक ॿिए खां पुछण लॻा चए छा थो कंहिंजी ॻाल्हि तो करी चई भला हो जेको नंढड़ो गुलाब जो गुल हो उहो काॾे वियो सोहणे अबू तालिब चयो ओहो त मुंहिंजो भाइटियो होॾे उठन वेठो चई पोइ उन जे करे त तव्हांखे बि खारायां थो उन जे करे त तव्हांखे बि खारायां थो खबरदार थियो जेसि ताईं महबूब न ईंदो तेसीं कंहिंखे बि खाइण जी इजाज़त कान्हे का सोनो अबू तालिब वियो बचड़ा जी चाचा जंहिं दावत कई आहे उहो चवे थो त जेसि ताईं सोनो मोहम्मद न अचे तेसि ताईं केर बि न खाए त मुंहिंजे मुस्तफ़ा मुर्कियो चाचा पोइ असां बि हलूं था सोनो अबू तालिब आयो छांव जेका हुई सभई आख़िरी जुमले ॾे गौर कजां सभई छांव में वेठा आहिनि मुंहिंजो मुस्तफ़ा अलॻि उस में वेही रहियो मुझो करीम मुस्तफा लग उस में वेही रहियो छो त वॾा वॾा ताजर हुया उन्हनि खे गुस्सो ऐं कावड़ सां टमटार लॻा पिया हुया हिन राहिब जो दिमाग़ ख़राब आहे हिकिड़े छोकिरे जे करे हेॾो कुझु नाटक कयो अथई हुननि खे कहिड़ी ख़बर इहो जेको ॾिसण में छोकिरो आहे रब इन खे ज़मीन आसमान जो मालिक बनाए छॾियो आहे मदीने जो ताजदार उस में वेही रहियो खुदा जे हुक्म सां कंहिंजे हुक्म सां उस में वेही रहियो जेॾी महिल महबूब उस में वेठो ताजरनि चयो हाणे त खाऊं चई हा हाणे भले खाओ हिननि खाइण शुरू कयो वण पंहिंजूं पाड़ूं कढी करे सभई टारियूं मुंहिंजे मुस्तफ़ा जे मथां छांव करे छॾी छांव में वेठल उस में अची विया ऐं जेको उस में वेठो हो उन जे मथां वण छांव करे ॾेखारिया मुसलमान रब फरमायो व अने बुदूनी मुझो बानो है मुझी ताबेदारी कजा जीअं मां पंहिंजे महबूब जे ऐलाने नुबुवत खां अॻ में दुनिया खे पियो महबूब जो शान ॿुधायां ईअं तूं बि मुंहिंजे महबूब जे 12 रबीउल अवल खां अॻ ई दुनिया खे महबूब जो शान ॿुधाए हाज़ा सिरातुम मुस्तक़ीम अल्लाह चयो इहा ई सिधी वाट थई कहिड़ी सिधी वाट थई इहा ई सिधी वाट थई मुंहिंजे महबूब जा गुण ॻाईंदो रहिजां मुंहिंजे महबूब जी तारीफ़ कंदो रहिजां मुंहिंजे मुस्तफ़ा जो शान ॻाईंदो रहिजां मुंहिंजो मानो आहीं त व अने बुदूनी मुंहिंजो आहीं त ईअं कजां जेकॾहिं हुन जो आहीं त पोइ जीअं वणई थी वञी कजां अल्लाह कुरान करीम में हुकुम दिनो त गोठ सनाउल्ला गोठ अली हसन मगसी जे रहण वारो तव्हां खे मुबारक आहे जो अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात तव्हां खे तौफीक अता फरमाई ऐं तव्हां मुंहिंजा दोस्त रबीउल अवल जे अचण खां बि अॻु में मुंहिंजे करीब आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आमद जे सिलसिले में हिकिड़ी इश्क ऐं मोहब्बत जी हिकिड़ी ज़िक्र जी मुंहिंजा दोस्त अज़ीज़ महफ़िल रखी करे तमाम आशिकाने मुस्तफ़ा खे पंहिंजे महबूब जो शान ॿुधायो हाणे जंहिं जंहिं जी दिलि ठरी आहे न त उन जी भाग बि मदीने वरी आहे पर अली हसन मगसी जे ॻोठ वारा तव्हांजी बि ॿेड़ी तरी आहे पर जन जे रूह जे लाइ ईसाले सवाब तव्हां कयो आहे इंशा अल्लाह ताला क़बरनि में अॼु उहे बि ख़ुशीअ जी राति गुज़ारींदा सॼे जलसे जो मक़सद छा रहियो उहो हिकिड़ो रहियो कहिड़ो रहियो त इंसान ज़ात सां प्यार कर मुझे मदीने जे ताजदार जे अचण सां अल्लाह दुनिया मां दुख ख़त्म कया तू कंहिं दुखायल जा दुख ख़त्म कर जेकॾहिं मूंखां ज़ाती राय पुछी न त मां तोखे ज़ाती राय इहा ॾींदुमि त मुंहिंजे आका जो मीलाद करण वारा जेकॾहिं तुंहिंजे नियत में आहे त इंशा अल्लाह ताला रबीउल अवल जो चंड बीहंदो न त मां 10,000 रुपया महबूब जे मीलाद जो ख़र्च कंदुसि मिसाल तौर या 50,000 कंदुसि त 10 ॾेई थो कीअं कर बेशक उन मां 10,000 न 5,000 ख़र्च करण जे लाइ रख ऐं 5,000 जो हिकिड़ो लिफ़ाफ़ो ठाहे छा ठाहे पोइ तूं सोचींदे चवंदो त मौलवीअ खे वञी ॾे न
इं नथो चवें ओ 5,000 जो लिफाफो ठाहे 50,000 खर्च करण थो चाहीं त 25,000 जा 5 लिफाफा ठाहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ 25,000 जूं देगियूं बिलाह जा महबूब जो मीलाद बि कजा 5 लिफाफा 5,000 जा ठाहे। पो दुनिया सां सौदो न कर, खुदा ऐं मुस्तफ़ा सां सौदो कर। दिल में ख्याल करे पंज रब के चो मुझा मौला महबूब जे खुशी में गुलामन में नालो लिखराइण थो चाहियां। मुझा दोस्त अज़ीज़ पो पंहिंजे अकुल जे आहर पंहिंजे पाड़े में गोल त यतीम केरा, गरीब केरा, मिस्कीन केरा। अगर पाड़े में नाहे त अञा वधी वञ, अञा उते भी नाहे त अञा वधी वञ। एड़ा घरड़ा पंहिंजे ज़हन में रख जीअं रबियुल अवल जो चंड ॾिसजे वञी उन जो दरड़ो ठड़काए करे उनके भाकुर पाए चवीस अदा अॼु मुझे महबूब जे आमद जे महीने जो चंड ॾिठो आ। उन रबियुल अवल जूं तोखे लख लख मुबारकूं हुजनि। ये मुबारक दई लिफाफड़ो हथ में दई तू मोटी हलियो आ। तू पंहिंजे घर पहुचंदे उहो गरीब मिस्कीन जंहिंखे तू 5,000 ॾई आए, जेको 200 रोज कमाईंदो आ, 300 कमाए बच्चन खे खाराईंदो आ, साल में 5,000 लाइ गॾु कंदो आ, लाइ को न कंदो आ। जीअं जो हुन जे हथड़न में महबूब जे रबियुल अवल जे मुबारक जा 5,000 आया, हुन जी दिल खुली पवंदी ऐं अखियूं मदीने वञी पहुचंदियूं। हुन जे दिल में ख्याल अचे वेंदो फौरन वाह मुंहिंजा मौला महबूब जे आए मूं गरीब जो भी बेड़ो तो तारे छॾियो आ। हुन जे अंदर में यो ख्याल ईंदो, हुन जे अंदर मां दुआ निकरंदी ओ मुंहिंजा करीम रब, ओ मुंहिंजा करीम रब जंहिं महबूब जे मीलाद में मुंहिंजी सार लधी आ, मुंहिंजा मुस्तफ़ा उन जी बि तोखे पारता। पोइ छा थो सम्झी तुंहिंजो कमु थींदो या कोन थींदो, थींदो या कोन थींदो? पर जुमिलो वरी यादि कजां, अध पैसा गरीबन के ॾिजा, अध पैसन सां महबूब जो मीलाद जो उर्स जी देग थिए बथी जरूर लाहिजा। जिते जिते मुझे मुस्तफ़ा करीम जे आमद जो जुलूस ॿुधी ज़ोरीअ वञी भी शरीक थी जा। छो त महबूब जे आमद जी खुशीअ जी लिस्ट फर्श ते न अर्श ते ठहंदी आ। उनमें मुझा दोस्त शरीक थियण वारो खुश नसीब होंदो आ। लेकिन मुझे करीम मुस्तफ़ा जे आए मुखे बुधा त बीबी हलीमा जो बकरियों फंडियूं हुयूं, खीर सां भरियूं कोन भरियूं, गाला गाला भरियूं कोन भरियूं। हिकिड़े नंढड़ी ॻाल्हि थो ॿुधाई, झट झट में रुॻी वञी पंहिंजे मुंहं सां गौर कजां। अॼु जो वेचारो मुसलमान अल्लाह उनखे हिदायत अता फरमाए। मुझे करीम आका जे लाइ उन जो ख्याल आ त 40 सालन खां पोइ हुजूर खे नबूवत मिली, पोइ ख़बर पए। मूंखे हिकिड़ो जवाब ॾे, महबूब खे जेॾी महिल बीबी दाई हलीमा खयो आ, पंहिंजे ॾाचीअ ते सवार कयो आ, दुनिया जी तारीख़ छा थी लिखे त ॾाचीअ जी हयत बदिलजी वई या कान वई? जवाब ॾियो। ओहा ॾाची जेका चुरी न पई सघे अॼु बिजलीअ खां तेज वई या कान वई? ओहा दाई हलीमा जेका सभिनी खां पोयां कुड़क कुड़क कंदी पई अचे, मुझे मुस्तफ़ा के गोद में खणी उन जी जेका ॾाची आ सभिनी खां अॻियां वई या कान वई? तोखां थो पुछां, जेॾी महिल उन ॾाचीअ खां ॾाचिन पुछियो त ॾाची ॾे ख़बर छा थियो अथई? चई मूंखे कुझु कोन थियो, निहार मूं ते वेठो केरु आ? जानवर के भी खुदा तौफीक ॾींदो आ त ॾाची बि सुञाण दी आ। अॼु मुंहिंजे मथां इमामुल अंबिया सवार थी वियो आ। बीबी हलीमा त इंसान आ, बाइन पुछो बीबी हलीमा चाहे चई मूंखे कुझु कोने, हेॾे निहारियो, लेकिन मां तो तुखां पुछां त हुन ॾाचीअ में इहा ताक़त कंहिं विधी? जवाब ॾे, जवाब ॾे। पोइ अञा मुंहिंजो महबूब अम्मा आमिना जे घरड़े में आयो आ, कुझु महीनड़नि जो या ॾींहंनि जो थियो आ त ॾाचीअ खे बि ख़बर पई आ त इमामुल अंबिया अची वियो आ।
डाचीअ खे बि ख़बर पई त मुंहिंजे पुठीअ ते अॼु इमामुल अंबिया सवार थियो आहे, पर 1400 साल गुज़रण खां पोइ अञा ताईं मुस्लमान खे ख़बर कान थी पवे त मुंहिंजो महबूब आयो आहे। तने में कुसूर कंहिंजो आहे? चओ त तुंहिंजे नसीब जो कुसूर आहे। दुनिया को मिला है मुकद्दर से मिला है, अरे हमें तो मुकद्दर भी सरकार के दर से मिला है। बेहद ने लाहद ने क्या अजब हद कर दी, बेहद ने क्या अजब हद कर दी, खुद तो रहा पर्दे में सामने तस्वीर मोहम्मद कर दी। खुद तो रहा पर्दे में सामने तस्वीर मोहम्मद कर दी। बेमिसल रब ने बेमिसल महबूब बना दिया, बेमिसल रब ने बेमिसल महबूब बना दिया। वहां जिस्म नहीं है तो यहाँ साया भी तो नहीं है। शुक्र कर मुसलमान, अल्लाह तो के सोने महबूब जो उम्मती बनायो आ, तू इंसान थी, मुसलमान थी, सच्चो मुसलमान थी, आका जो गुलाम थी। पंहिंजे किरदार सां दुनिया के ॾेखार त मां मुस्तफ़ा जो गुलाम हाँ, पंहिंजे किरदार सां महसूस करा त मां आका जो आशिक हाँ। पंहिंजे किरदार सां दुनिया के ॾेखार त मुस्तफ़ा जा गुलाम हीअं हूंदा आहिनि। कंहिंजे ॾुख में साथी थी, कंहिं बुरे सां भलाई कर, कंहिं यतीम जी मदद कर, कंहिं ॾुखायल खे ॾुख खे ख़त्म करण जी कोशिश कर। बस जुमला कहिड़ा चवां? मां इहे ई जुमला तो चवां त पंहिंजे किरदार सां साबित कर त मां मुस्तफ़ा जो गुलाम हाँ। ऐं मुंहिंजे मुस्तफ़ा करीम याद कर उन कुराड़ीअ खे जेका वञे ई महबूब जे करे पई, मको ई छॾियो पई वञे त मता महबूब जे मुंहुं चढ़ा। रब तो चवेस त मुंहिंजे महबूब खां भॼण लाइ